बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों, अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो हमेशह क़दुरु कंदा कयो। जेका बि शइ तव्हां वटि आहे, तव्हां वटि औलाद आहे, त इन में तव्हांजो को कमाल कोन्हे। तव्हां वटि घर में हर ख़ज़ानो आहे, इन में तव्हांजो को बि कमाल कोन्हे। अगरि तव्हां वटि सिहत आहे त यकीन ॼाणो, तव्हां इहो न सम्झो त मां परहेज़ कंदो आहियां, मां वॉक कंदो आहियां, मां घटि खाईंदो आहियां, सुठो खाईंदो आहियां त तॾहिं मुंहिंजी सिहत सही आहे। तव्हांजो इन में को बि कमाल कोन्हे। हे अलाह जूं नेमतूं आहिनि जेके इंसान खे मुहैया कयूं वेंदियूं आहिनि, ऐं उन्हनि जो जेको इंसानु क़दुरु नाहे कंदो, यकीन कयो त उहो ॾाढो परेशान थींदो आहे। अमूमन तव्हां ॾिसंदा हूंदव त असां वटि भाॼी मानी तमामु घणो कॾहिं कॾहिं बची बि पवंदो आहे, त असां छा कंदा आहियूं, उनखे किचिरे जे दॿे में था उछलियूं या थेलीअ में विझी किथे उछलाए था छॾियूं। हाणे इहो रिज़िक जो क़दुरु न आहे। तव्हां उनखे उन टाइम ताईं रखो त मतां को ज़रूरतमंद हुजे, या तव्हां ॻोल्हियो त को ज़रूरतमंद अहिड़ो हुजे जेको बुखायल हुजे, जंहिंखे ज़रूरत हुजे। तव्हांजे लाइ हीअ मानी बेकार थी वई, तव्हांजे लाइ बेकार आहे सम्झो, छो जो तव्हां इस्तेमालु वरी नथा करे सघो। पर यकीन कयो त जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि जे लाइ इहा हिकु अलाह जी वॾी नेमत आहे, जे अगरि तव्हां उनखे सॾु करे उहे ॿ मानीअ जा ॾियो था। हिन ॻाल्हि करण जो मक़सदु हिकिड़ो ॿुधायो हूंदो। महीनो ॾेढ अॻु में मां हिकिड़े दोस्त वटि वियुसि। उते मां वियुसि त पुछा कई त छा खाईंदव। मां चयो जेको तयारु आहे। जी तयारु त सभु कुझु आहे, अचु ॾिसूं था। फ्रिज जो खोलियईं त ताज़ी सब्ज़ी बि सभु पई, कची सब्ज़ी, ऐं भाॼियूं तयारु बि हुयूं, जंहिंमें दाल बि तयारु हुई, शायदि कोरमो बि हुयो, भिंडीअ जी भाॼी पई, पर वॾो वॾो हिकिड़ो हेतिरो टिफ़न हुयो भरियो पियो हो। मूं चयो दाल खे फ्राई कर त खाऊं था। हुन तकड़ में दाल खे फ्राई कयो, मानी मंझंदि जी खाधीसीं। हाणे राति जो वरी असांखे मानी खाइणी हुई, त हिन हिकिड़े माण्हूअ खे फ़ोन कई त चई अचु त असांजी भाॼी ठाहे। मूं सोचियो त साॻी फ्रिज जी भाॼी कढी उनखे गरम कराईंदो, पर उन छोकिरे खे हिन घुरायो ऐं चई त अंदरि सब्ज़ी पई थिए, सब्ज़ी कट। मां बि ॿाहिरों मोटी आयुमि, ॾिसां थो त छोकिरो सब्ज़ी थो कटे। मां सब्ज़ी छाजे लाइ? चए पोइ मानी खाईंदासीं राति। मां चयो भाॼी हेॾी सारी पई आहे त पोइ इहा भाॼी इलाही पई आहे, गरम करे उहो खाऊं था। चए पोइ उहो मां डस्टबिन में हारे छॾियो आहे। अड़े बाबा, हेॾी भाॼी तूं हरूभरू छो हारी? चए पोइ बसि खाइण वारो बि केरु कोन्हे। मूं चयो हे जेको छोकिरो कमु करे थो तो वटि, कम लाइ जंहिंखे घुराई, त इनखे ॾे हा घर खणी वञे हा। हिते हुन चयो हा यार, मूंखां वरी ग़लती थी वई वाक़ई। मूं हुन छोकिरे खे चयो त तोखे भाॼीअ जी मानी जी ज़रूरत आहे? हुन चयो हा साईं, छो न आहे, मां मज़दूर आहियां, मतिलबु मूंखे मिलंदो त मां खणी वेंदुसि। मां हुन दोस्त खे चयो त तव्हां वटि जेका बि भाॼी बचे न, हे हारण त तुंहिंजो ज़्यान थी वियो, पर इहा ई बचत वारी भाॼी, बचियल मानी, पारूथी मानी अगरि कंहिं इंसान जो बुख मिटाए सघे थो, त यकीन कयो त तव्हांजो इहो ख़ैरात में शुमारु आहे। उन जे ज़बान मां तव्हांजे लाइ दुआऊं निकिरंदियूं। हाणे जेको तव्हां इहो हारियो आहे, हाणे हितां ॾिसूं त तोखे कहिड़ो फ़ाइदो थो पए। बहरहाल हो दोस्त मुंहिंजो सम्झी वियो, चई यार वाक़ई वाह जी ॻाल्हि कई, ऐं मां इलाही भाॼी डेली ध्यानु कंदो आहियां। वरी मुंहिंजो चंद ॾींहं पहिरियां वरी उन वटि वञणु थियो। उन खां मां पुछा कयो फ्रिज में कुझु आहे? चई हा यार आहे, थोरो टिफ़न एतिरो आहे, पर ॾींदो आहियां दुकानदार खे शाम जो। त उनखे छो? चई जंहिंखां मां सौदो वठंदो आहियां उन वटि हिकिड़ो मज़दूर बीठल आहे। हिकिड़े ॾींहुं वियुसि उन वटि, त उहो वाङण तरियल हुयसि, मानीअ ते रखी खाए पियो, तकिड़ो तकिड़ो खाए पियो। मां उन खां पुछा कयुमि त वाङण काॾो आंदई? चए पोइ सुबुह जो घरों खणी ईंदो आहियां। चई मां उनखे चयो त तूं घरों न खणी ईंदो कर, तोखे मानी मिता मां ॾींदुसि। उन चयो साहिबु थोरो मतां अॻिते पोइ टाइम थी वञे, मूंखे दुकान ते केॾी महिल बि टाइम मिले थो त मानी खाई वठंदो आहियां। जेकर तव्हां मूंखे मानी ॾियणु चाहियो था त पोइ मूंखे शाम जे टाइम ते ॾियो, त जीअं मां इहा मानी खणी घर वञा बचनि सां खावां। जी यार मूंखे ॻाल्हि ॾाढी वणी। हाणे उहो मानी पंहिंजे घरों खणी ईंदो आहे, पंहिंजी मानी हिते खाईंदो आहे। शाम जो मुंहिंजी मंझंदि जी मानी जेका बि बचंदी आहे, त मां उहो टिफ़न ठाहे मानियूं ऐं भाॼी या कुझु सुको फ्रूट वग़ैरह बि हूंदो आहे, त मानी खाई वाक कंदो वेंदो आहियां, वञी दुकानदार खे ॾेई ईंदो आहियां। उहो उन टिफ़न खे ॾाढे शौक़ सां खणी वेंदो आहे, ऐं यकीन कयो त हाणे मां उनजे चहिरे ते ॾिसंदो आहियां त मुस्कुराहट आहे, उनजे चहिरे ते रौनक आहे।
दोस्तों चवण जो मक़सदु इहो आहे त असां रिज़िक जो जेको असुलु क़दुरु आहे न उहो नथा कयूं। असांखे जॾहिं पैसो थो अची वञे, गंज थो अची वञे, हर शइ जी का बि शइ जी किलत कोन्हे त असांजो दिमाग़ु फ्री थो वञे। असां चवंदा आहियूं बसि हाणे असां सदाईं इन तरीक़े सां हलंदासीं। ॾिसो तव्हां वटि पैसो अची वियो, तव्हां वटि अलाह जी नेमतूं सभु आहिनि, त हाणे इहे तव्हांजे इम्तिहान में शुमार था थियनि। त हाणे तव्हांजो इम्तिहान हितां शुरू थो थिए। हाणे ॾिसूं त तव्हां इन इम्तिहान में छा था करे वञो। तव्हां वटि जॾहिं बि दौलत अचे त तव्हां सभ खां पहिरियां मटिजो न, तव्हां में निवड़त हुजणु खपे। छो अलाह पाक जंहिं वण खे मेवो ॾींदो आहे उन मेवे जे वज़न सां उहो वणु झुकी पवंदो आहे। जंहिंखे नेमतूं हूंदियूं आहिनि उहो वणु झुकी पवंदो आहे मेवात जे वज़न सां। इन जे करे तव्हां वटि अलाह पाक जूं जॾहिं बि नेमतूं अचणु शुरू थियनि त तव्हां झुकणु शुरू कयो, अरडाई न कयो। अरडाई करण सां ॾिसो मिल्कियत अचण में लेट थींदी आहे, वञण में देरि न थींदी आहे, पर इन दौरान मिल्कियत जे अचण सां, पैसे जे अचण सां तव्हां छा कंदव त सभ खां पहिरियां पंहिंजा रिश्ता बचायो, उन्हनि जो ख़्यालु कयो त तव्हां वटि जेका बचियल मानी आहे, पाड़े में को अगरि तुंहिंजो मिट बि आहे उनखे ॾे। अगरि को मज़दूर आहे, अगरि तव्हां टिफ़न खणी रस्ते ते बीहो था पंहिंजे दरवाज़े ते, अगरि को ग़रीब वञे थो सॾु करे उनखे ॾींदव, यकीन कयो तव्हांजो रिज़िक कॾहिं बि न खुटंदो। ऐं इहो हिकु रिज़िक जो हिकिड़ो क़दुरु बि आहे त तव्हां उनखे कंहिं किचिरे में उछले था छॾियो। माण्हुनि जे अचण वञण जो जिते रस्तो हूंदो आहे उतां माण्हुनि जे पेरनि में उहो रिज़िक अचे थो, त इन जे करे बेबरकताई बि थींदी आहे ऐं मिल्कियत जो वञणु शुरू थींदो आहे। असां त बसि अॼोके दौर में त अहिड़ो सिस्टम थी वियो आहे, घर जी ॿुहारी सां किचिरे में गॾु विझी चांवर थिया, मानी थी, भाॼी थी, सभिनी खे थेली में फेराए घिटी में था उछलायूं। इहो हिकिड़ो गुनाह जो कमु आहे। हिन सॼी दुनिया में जेके माण्हू परेशान आहिनि उहो रिज़िक जे करे आहिनि, मानीअ जे करे। हीअ सॼी दुनिया जी जेका भाग दौड़ आहे न उहो सिर्फ़ु पेट जे करे आहे। दुनिया जो तव्हां हर ऐश माण्हुनि खे ॾियो, तव्हां मानी उन्हनि खे न ॾियो, महल ॾियो, महलात ॾियो, गाॾियूं ॾियो, सभु कुझु ॾियो, मानी उन्हनि खे न ॾियो त उहे कहिड़े कम जा। इहा वॾी नेमत आहे हिकिड़ी त तव्हां वटि अगरि मानी बचे थी त कंहिं ग़रीब जे पेट में उहा मानी वञे। तव्हांजे लाइ उहा मानी कम जी न आहे, पर कंहिं ग़रीब जे लाइ इहा वॾी नेमत आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।